आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं। लकी गुलाम शाह मां सॼी सिंध जियां लकी गुलाम शाह तालका अस्पताल में भी ग्रैंड हेल्थ अलायंस पारां रिस्क अलायंस टाइम स्केल न मिलण ऐं सर्विस स्ट्रक्चर बहाल न थियण खिलाफ़ मुलाज़िमनि ॿिए ॾींहुं बि अस्पताल में OPD जो मुकमल बाइकाट कंदे एहतजाजी रैली कढी मेन गेट साम्हूं धरणो हुयो। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। लकी गुलाम शाह में रिपोर्टर ज़ैब जोखियो खां। जी ज़ैब जोखियो जी सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जियां लकी गुलाम शाह तालका अस्पताल में भी काल ॿिए ॾींहुं भी ग्रैंड हेल्थ अलायंस पारां रिस्क अलाउंस टाइम स्केल न मिलण तोड़े सर्विस स्ट्रक्चर बहाल न थियण खिलाफ़ मुलाज़िमनि काल ॿिए ॾींहुं भी अस्पताल में OPD जो मुकमल तौर बाइकाट कंदे एहतजाजी रैली कढी ऐं धरणो हुयो। उन मौक़े ते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻुवाणनि वज़ीर महर एहसान महर अनवर अली अलाह ॾिनो महर मक़सूद जामड़ो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में करोना वबा दौरान हेल्थ मुलाज़िमनि खे रिस्क अलाउंस ॾियण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो, जंहिं तहत पहिरें ग्रेड खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि खे 17,000 रुपया माहवार रिस्क अलाउंस ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो, जॾहिं त 17 ग्रेड खां मथे जे मुलाज़िमनि खे 35,000 रुपया माहवार अलाउंस ॾियण जो तय पिणु कयो वियो, जेको असांखे रुगो 3 महीना अदा कयो वियो आहे, जॾहिं त हाणे अक्टूबर महीनो शुरू थींदे ई असांजो रिस्क अलाउंस बंदि कयो आहे, जॾहिं त मुल्क जे टिनी सूबनि में हेल्थ मुलाज़िमनि खे रिस्क अलाउंस लगातार ॾिनो पियो। इन सिलसिले में पैरामेडिक अॻुवान पीर शेर मोहम्मद सच्चाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अस्सलाम वालेकुम जाली मदद जीअं त कल्ह खां वठी असांजी एहतजाजी तहरीक जेकी OPD जे बाइकाट खां शुरू आहे, जंहिंजो मथनि सर्विस स्ट्रक्चर रिस्क अलाउंस रिकवरी लेटर ऐं ॿिया कुझु एजेंडाऊं आहिनि, जंहिंजे लाइ हीअ एहतजाजी तहरीक हली रही आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे मोतबाना अपील थो कयां त बराए महिरबानी जेतिरो जल्दी थिए असांजा मुतालबा मञे, न त ॿी सूरत में असां हॉस्पिटल्स खे ताला ॾेई रोड ब्लॉक कंदासीं। उन खां पोइ कराची प्रेस क्लब धमाधम मस्त कलंदर थींदो ऐं इंशाअल्लाह हिन दफ़े जेकॾहिं धमाधम मस्त कलंदर थियो त सिंध गवर्नमेंट निंड में भी छिरक भरींदी। पीपुल्स पार्टी जो मंशूर आहे ग़रीबनि खे मिसकिननि खे रोज़गार ॾियणु, न कि रोज़गार खसणु। ख़ुदा ला ज़ुल्फ़कार अली भुट्टो मोहतरमा जे मंशूर ते हलो, सिर्फ़ु गड़पू न थियो, खाइण वारी पॉलिसी न रखो ऐं ग़रीब मुलाज़िमनि सां बराए महिरबानी उन्हनि ते रहम कयो ऐं उन्हनि जा जेके जाइज़ मुतालबा उनखे मञो। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च कर